कश्मीर मौसम मटदेही कश्मीर जे शहर में लुंडा बाज़ार सजी विया आहिनि। लुंडा बाज़ार में इम्पोर्टेड कोट कंबल ऐं ॿियो घणो ई क़ीमती सामान ख़रीदण लाइ शहरी लुंडा बाज़ार जो रुख़ कनि था। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कश्मीर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मलक बरकत पंहिंजे हिन रिपोर्ट में। हाँ जी बिल्कुल इंडिया में मौजूद आयूं कश्मीर लंडा बाज़ार में सर्दियों ईंदो आहे जो है कश्मीर जो शहर जो है लंडा बाज़ार जो रुख कयो है सर्दी के बचाव के लिए जो है कमल बूट जुराबा जो है खरीदारी कंदा अचो तो उन सां गाल बोल तक उन वधीक छा चवणा है। असां हिते कंबलनि जो रज़ाई वग़ैरह सभु चादर वग़ैरह अलहमदिल्ला असां वटि मौजूदु आहिनि। ॿारनि जा सभई सर्दियूं अलहमदिल्ला हींअर स्टार्ट थिया आहिनि। माण्हू हितां खां वठनि था। हितां जे अवाम खे कश्मीर जे अवाम खे असां हितां भारे सस्तो ॾियूं था। अॻे वारो ज़मानो न आहे, हींअर हर कंहिंजो महांगाई जो हाल आहे। इन जे लाइ असां माण्हुनि खे सस्तो फ़राहम कयूं जीअं ग़रीब अवाम पंहिंजे सुख जो साह खणे ऐं सिंधी थियण जो असांखे अहसास आहे। उन्हनि खे अलहमदिल्ला असां रियायत सां ॾियूं था। हर शइ महांगाई लॻी पई आहे। हिते लंडे बाज़ार जो लॻो आहे, हर शइ महांगो आहे। जो 50 रो सूट रो 300 में विकिरो करनि था। अलाए छाजे करे हुकूमत सुठी पहले छाजे करे अञा सियारो आयो कोन्हे, हाणे साईं महांगो थियो आहे। असीं मौजूदा हुकूमत खां मुतालबो कयूं था लंडे वारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं। हर कोई ग़रीब माण्हू आहे, इनके जेको सूट आहे ॿियो को सामान आहे उहो सस्तो विकिरो कनि जेको ग़रीब माण्हू ख़रीद करे सघे। साईं चवणु चाहियूं था महांगाई हिन जॻह जेको 10 खां 20% वधीक आहे। जेको पोएं साल मिलंदो त 150 रुपया त हिन साल मिले थो 200 रुपया। आला अमलदारनि खां उहिदेदारनि खां असां अपील था कयूं सस्ताई करणु ताकी माण्हू ग़रीब गुरबो वठी सघे थो। जंहिंजो 500 रुपया ॾियारी आहे उहो छा वठे, ॿार जे लाइ छा ख़रीदारी करे, सब्जी वठे या गर्म कपिड़ा वठे। सर्दी शुरू थियण सां लंडे बाज़ार आया आहियूं। कोई गिडो आहे, कोई पंहिंजो कंबल आहे, कोई जर्सी आहे। उन हिसाब सां निकिरी आहियूं। जीअं थधि शुरू थी आहे त असां बि पंहिंजो बचाव जे लाइ लंडे बाज़ार पहुता आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।